शइ जो तव्हांखे हुकुम ॾियनि उनखे मञो ऐं जंहिं कम खां नबी रोके उन खां रुकिजी वञो। जंहिं कम खां अलाह जो रसूल अमुर करे उन ते अमल कयो, जंहिं शइ खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोके उन खां रुकिजी वञो। इहो मुकम्मल सॼो जो सॼो दीन इहो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पारां जेको हुकुम मिले उन ते अमल कयो वञे, इहो दीन आहे, इहो ई ईमान आहे। इन खे ई इश्क़ मुस्तफ़ा, इश्क़ रसूल ऐं मोहब्बत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॾींदा आहिनि। हर इबादत, हर उहा इबादत जेका बंदगी आहे दुनिया में, जेका तव्हां बंदगी कयो था, जेको अमल कयो था, उन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुताबिअत न आहे, महबूबन करीमन जी इताअत न आहे, महबूबन करीमन जो उन में हुकुम शामिल न आहे, त उहो अमल मरदूद आहे, बिदअत आहे, नाजाइज़ आहे। उन जो को बि फ़ाइदो न आहे। भली माण्हू केतिरो बि अमल कंदो रहे, दिलि लॻी सां अमल करे, पर नबी जो उन बारे में हुकुम न आहे, उनजो फ़ाइदो कोन थींदो, उनजो नतीजो न निकिरंदो। मदीने वारे साईं जी फर्मा बरदारी ई अल्लाह ताला जी मोहब्बत जो सबबु बणिजी आहे। रसूलुल्लाह जंहिं शइ जो हुकुम ॾिनो उन ते अमल करे, उनजो नतीजो इहो निकिरंदो जो उहो बानो अल्लाह जो महबूब थी वेंदो। यहूदियुनि चयो त असीं अल्लाह जा महबूब आहियूं, सभिनी खां घणा रसूल असां बनी इसराइल खे अल्लाह ताला उमाणिया हुया, असीं अल्लाह जा महबूब आहियूं। अल्लाह जो क़ुरान फरमायो त उहा मोहब्बत तॾहिं हुई जॾहिं तव्हां रसूलनि जी ताबेदारी कयो पिया। हाणे हुकुम तब्दील थी वियो आहे। क़यामत ताईं हाणे जेकॾहिं तव्हां अल्लाह जी मोहब्बत चाहियो था त हुनजे लाइ हुकुम इहो आहे, कुल ए महबूब फरमाए इन्हनि खे, इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह, जे चाहियो था अल्लाह तव्हां सां मोहब्बत करे त मूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पैरोकार बणिजी वञो, मुंहिंजा पैरोकार थियो, युहिब्बुकुमुल्लाह, अल्लाह तव्हां सां मोहब्बत फरमाईंदो, वयगफिर लकुम ज़ुनूबकुम, ऐं अल्लाह तव्हांजा गुनाह बख़्शे छॾींदो नबी जे सदके। वल्लाहु गफूरुर रहीम, तव्हांखे ख़बर न आहे अल्लाह वॾो बख़्शणहार रहम करण वारो आहे। मतिलबु इहो आहे त तव्हांजा अमल तॾहिं फ़ाइदे वारा थींदा, अल्लाह ताला वटि मक़बूल तॾहिं थींदा जॾहिं नबी हुकुम ॾिनो हुजे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो हुजे। नबी हुकुम न ॾिनो आहे उनजो अमल कोन थींदो। हिकिड़ो माण्हू आहे, साईं चवे त मां रमज़ान जा 31 ॾींहं रोज़ा रखंदुसि, ईद उल फितर जो बि रोज़ो रखंदुसि। 30 ॾींहं रमज़ान जा आहिनि न, ईद उल फितर जो रोज़ो आहे, सॼो ॾींहुं रोज़ो रखे, बुख मरंदो, उञ मरंदो, न सवाब मिलंदुसि न अजुर मिलंदुसि, छो त ईद जे ॾींहुं नबी अमुर कोन ॾिनो आहे, ईद जो रोज़ो न आहे। हिकिड़ो माण्हू चयो मां ईद जो ॾींहुं रोज़ो रखंदुसि, हुनजो अजुर न आहे। हिकिड़े माण्हू चयो आहे त मां फजर निमाज़ जेको आहे सुबुह जो 9 बजे अदा कंदुसि, 9 बजे अदा कंदुसि, उनजी फजर निमाज़ थींदी किथां? इहा किथां ख़बर पई असांखे 9 बजे फजर न थींदी? फजर जो टाइम सिज उभरण खां अॻु में, ॿिरा फुटण खां पोइ आहे। इहो असांखे मदीने वारे साईं सेखारियो, इहो मुस्तफ़ा करीम ॿुधायो। टिपरी निमाज़ हिन ॾींहं जे आख़िरी हिसे में पढ़णी आहे, जॾहिं ॿ पाछा लड़ी सिज जा वधी अचनि, पोइ टिपरी निमाज़ जो टाइम शुरू थिए थो। असां टिपरी निमाज़ 12 बजे अदा कयूं, थींदी असांजी निमाज़? कोन थींदी, छो त मदीने वारे साईं खां झलियो आहे। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए त नबी जी पैरवी कयो, पंहिंजी मनमानी न कयो। शरीयत इहा आहे त मदीने वारे साईं जीअं सेखारियो आहे उन ॻाल्हि ते अमल कयो वञे। पंहिंजी मर्ज़ी सां दीन कोन हलंदो आहे। पंहिंजी मर्ज़ी सां माण्हू सोचे त हीअ कमु कयां, हीअं कयां, हूअं कयां, हिन में वधीक फ़ाइदो थींदो, हिन में वधीक अजुर थींदो, हीअं इबादत कयां, हिन जो वधीक अजुर मिलंदो। न, इबादत उहे कबी जीअं मुंहिंजे दिलि पर नबी मोहम्मद मुस्तफ़ा करीम सेखारियो। हता कि तव्हांजा जेके ज़िंदगी जा मामलात आहिनि, मामलात हयात आहिनि, उन्हनि जे लाइ अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त मुस्तफ़ा जी ताबेदारी कयो। रसूलुल्लाह जी नाफ़रमानी, संदसि हुकुम जी मुखालिफ़त करणु इंसान खे दुनिया में फितने में मुब्तला कंदो, क़ब्र हश्र में अज़ाब में विझंदो। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए, फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम। पोइ नबी तुंहिंजे रब जो मूंखे कसम आहे, सुभान अल्लाह। अल्लाह ताला ने सो केॾो वॾो मोहब्बत जो इज़हार कयो आहे।
पंहिंजी ज़ात जो पे कसम खे ईअं चवे हा मूंखे मुंहिंजी ज़ात जो कसम आहे, मूंखे मुंहिंजी रूहीअ जो कसम आहे, मूंखे हई हुअण जो कसम आहे, मां कयूम आहियां मूंखे हुन जो कसम आहे, मूंखे मुंहिंजी रुबूबीअ जो कसम आहे। न जी फला रब्बिक महबूब मूंखे तुंहिंजे रब जो कसम आहे। पंहिंजी रुबूबीअ जो इज़हार इन एतबार खां थो करे त मां उहो अल्लाह आहियां। हे दुनिया वारो अल्लाह ताला महबूब जी अहमियत थो ॿुधाए। हे मातरी वारो अल्लाह तो फरमाए मां उहो अल्लाह आहियां, मां उहो रब आहियां जेको मोहम्मद मुस्तफा करीम जो रब। सुभान अल्लाह। फला रब्बिक तुंहिंजे रब जो मूंखे कसम आहे। ला युमिनून ये माण्हू हरगिज़ मोमिन न थी सघंदा, कॾहिं बि ईमान वारा नथा थी सघनि, कॾहिं बि मोमिन नथा बणिजी सघनि। हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम जेसीं संदन विच में थियल झगड़नि मामलात में तो मोहम्मद मुस्तफा के पंहिंजो हाकिम ऐं अॻवान न मञनि। जेके मामलात थिया, जेके झगड़ा थिया उन्हनि में फैसल पंहिंजो अॻवान पंहिंजो हाकिम फैसले करण वारो नबी खे बणाए। जीअं मदीने वारे साईं जो बाबा असां उहा ॻाल्हि मञंदासीं जेका मोहम्मद मुस्तफा करीम। जेकॾहिं इहो माण्हू नथो मञे चए थो त मां नबी जी ॻाल्हि न मञंदुसि, फिलाणे वॾेरे जी, फिलाणे ऑफिसर जी, फिलाणे माण्हू जी ॻाल्हि में को हदीस थो ॿुधाए, को मदीने वारे जो कौल थो ॿुधाए, उनखे छॾे ऐं को दुनिया वारे जे पोयां लॻे। अल्लाह जो फरमान आहे इहो मोमिन नथो बणिजी सघे, ईमान वारो नथो बणिजी सघे। सुम ला यजिदु फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत व युसल्लिमू तस्लीमा। पोइ पंहिंजी दिलि में जेकॾहिं खुटको लहनि था, तुंहिंजो फरमान अची वञे, ए नबी तुंहिंजो कौल अची वञे, तुंहिंजो फरमान माण्हू जे साम्हूं वाज़े थी वञे, पोइ बि दिलि में खुटको लहनि, अले सही ॻाल्हि आहे, अले न आहे, अले नबी जो कौल सही आहे, अले फ़ाइदो थींदो, अले न थींदो। अलाह जो क़ुरान थो फरमाए जेकॾहिं तुंहिंजे फ़ैसिले ते उनजी दिलनि में खुटको पैदा थिए ऐं ख़ुशी सां क़बूल नथा कनि त इहे मोमिन न आहिनि, इहे बेईमान आहिनि, काफ़िर आहिनि, मुनाफ़िक़ आहिनि। मोमिन उहो आहे जेको नबी जो लफ़्ज़ ॿुधे ऐं चवे त मूं हिन ते ईमान आंदो जीअं नबी चयो उहो सच। सम्झ में ॻाल्हि आई? महबूबन करीमन सां मोहब्बत जो इज़हार इहो आहे जो माण्हू अल्लाह ताला जे हबीब अरबी मुजीब जे हर कौल खे ॿुधे ऐं उन ते अमल करे ॾेखारे, उन ते सरे तस्लीम खम करे ॾेखारे। पंहिंजे अकुल जो घोड़ो उते माण्हू न डोड़ाए। अकुल हीअं थो चवे, अकुल हीअं थो चवे, बाबा ईअं नबी त हीअं चयो आहे, पर असल में हीअं थियणु घुरिजे हा। नबी उन ज़माने जी ॻाल्हि कई आहे, हिन ज़माने में हे ॻाल्हि ॿुधे। बाबा दीन कंहिं ज़माने सां बदिलजी कोन वेंदो आहे। 1400 साल थिया आहिनि, क़ुरान ईअं जो ईअं आहे जीअं मदीने वारे सां शरीयत उहे ई आहे जीअं साईं मुंहिंजा अल्लाह ताला जे हबीब अरबी मुजीब सेखारी आहे। ॾिसो न उन ज़माने में माण्हू उठण ऐं घोड़नि ते हलंदा हुया, पैदल सफ़र कंदा हुया। हिन ज़माने में माण्हू जहाज़नि ते सफ़र कंदा, रॉकेटनि ते सफ़र कंदा। पर सुभान अल्लाह शरीयत जो हुकुम जीअं उन उठनि घोड़नि वारनि जे लाइ हुयो, ईअं ई रॉकेटनि ते उॾामण वारनि माण्हुनि जे लाइ न तब्दीली आई आहे, न को माण्हू खे नुक़सान आहे। समझो था? ऐं अल्लाह जो क़ुरान फरमाए वमन युतिइल्लाह वरसूल फउलाइका मअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाኢ वस्सालिहीन व हसुन उलाइका रफ़ीक़ा। जेको माण्हू अल्लाह ऐं उनजे रसूल जी इताअत करे, रसूलुल्लाह जी पैरवी करे, उहो क़यामत जे ॾियारे उन्हनि सां गॾु हूंदो जंहिंजे मथां अल्लाह पंहिंजा इनाम फरमाया। हज़रत सोबान रज़ी अल्लाह ताला अन्हु महबूबन करीम जी बारगाह में आयो पर रुनो वेठो। सैयदना सोबान नबी जो साहबी आहे, रुनो वेठे। महबूबन फरमाया सोबान छो थो रोईं, कहिड़ी शइ तो घुरो वारियो आहे? अर्ज़ कई या रसूलल्लाह मुंहिंजा महबूब हिकिड़ी शइ परेशान कयो आहे, बुख कोन्हे, मुंहिंजा कोन्हे, दुनिया जी तलब कोन्हे, हिकिड़ी शइ जी तलब आहे या रसूलल्लाह। दुनिया में अचूं था, दुनिया जा कमकार लाइ वरी सिधो जो तुंहिंजो दीदार खपे, तुंहिंजी ज़ियारत था कयूं, दुनिया जी परेशानियूं खणी था अचूं, असांजा ॾुख लही था वञनि, असांजा कम लही था वञनि, असांजूं परेशानियूं लही थी वञनि। हबीब बसि हिकिड़ी परेशानी आहे, दुनिया में त तव्हांजो साथ आहे, क़यामत जे ॾियारे तव्हांजो साथ मिलंदो अलाए कोन मिलंदो, तव्हांजो साथ नसीब थींदो अलाए कोन थींदो। महबूब इन ॻाल्हि मूंखे रोआरे छॾियो। महबूब सुहिणा ख़ामोश थी विया। सुभान अल्लाह। असांखे सुभाणे जो माल जो फ़िकिर आहे, मानी जो फ़िकिर आहे, ईद जो फ़िकिर आहे, कपिड़नि जो, बचनि जी जुती वठण जो फ़िकिर आहे, आशिक़नि खे फ़िकिर आहे त मदीने वारे जो क़यामत में साथ मिलंदो।
सुभान अल्लाह। यो नात आहे उर्दू जिसे दो तो दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया है, आका दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया है, महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना। इतना तो करम करना ए चश्मे की माना, जब जान लबों पर हो तुम सामने आ जाना। सुभान अल्लाह। हज़रत सोबान जो या रसूल अल्लाह क्या मजरे आरे तां साथ मिलंदो अले कोन मिलंदो, साईं चुप थी विया। उन वक्त ये कुरान की आयत नाज़िल थी। अल्लाह ताला फरमाया सोबान के खुशखबरी दे, व मन युतिल्लाह व रसूल फौलाइका मअल्लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम, जेको अल्लाह ऐं उन जे रसूल जी इताअत करे, फरमा बरदारी करे, आकाम जी पैरवी करे, मदीने वाले साईं के मञे, महबूबन सां मोहब्बत रखे, क़यामत जे ॾियारे उन्हनि सां गॾु हूंदो जंहिंजे मथां अल्लाह पंहिंजा इनाम फरमाया। ऐं कंहिंजे मथां अल्लाह इनाम फरमाया, मिनन नबीयीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन। हिकिड़ा नबी आहिनि, ॿिया सिद्दीक़ आहिनि, ॿिया शहीद आहिनि, चोॾहं अल्लाह जा सालेबान आहिनि। क़यामत जे ॾियारे नबी सां मोहब्बत रखण वारो या त नबीअनि सां गॾु हूंदो, या त शहीदनि सां हूंदो, या त अल्लाह जे सिद्दीक़नि सां हूंदो, या अल्लाह जे सालेबाननि सां। सुभान अल्लाह। क़ुरान में फरमायो हसन उलाइका रफ़ीका। दुनिया वारो ॾिसो केॾी भली संगत आई आहे। ॿियूं संगतूं त तव्हां ॾिठियूं, दुनिया वारनि जूं, मालदारनि जूं, दुनिया जे माल दौलत रखण वारनि जी दोस्ती यारी तव्हां ॾिठी आहे। व हसन उलाइका रफ़ीका। नबीअ जी संगत केॾी भली आहे, सिद्दीक़नि जी संगत केॾी भली आहे। ॿुधायो तव्हांखे संगत इहा खपे कि न खपे? उनजो वाहिद ज़रियो इहो आहे त मदीने वारे साईं जी इताअत करण वारा बणिजो। ऐं हज़रत अबुल हुसैन वर्राक़ रहमतुल्लाह अलैहि अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो आहे। फरमाए थो त अलामत मुहब्बतिल्लाह मुताबिअतु हबीबिही। अल्लाह जी मोहब्बत जो दलील इहो आहे, अल्लाह सां मोहब्बत आहे। कीअं ख़बर पए अल्लाह सां मोहब्बत आहे असांखे? अल्लाह जी मोहब्बत जॾहिं सीने में ईंदी आहे न त माण्हू मदीने वारे साईं जो ताबेदार बणंदो, नबी जी सुन्नत वणंदी आहे उनखे, नबी जो फरमान वणंदो, ॾाढ़ी वणंदी, पटको वणंदो, मस्जिद वणंदी, सुन्नत वणंदी, ताबेदारी वणंदी, शरीयत वणंदी। जेकर शरीयत सां मोहब्बत न आहे मतिलबु अल्लाह जी मोहब्बत सीने में कोन आहे। अल्लाह जी मोहब्बत ईंदी ख़ुदि ब ख़ुदि मदीने वारे साईं जो दर तव्हांखे पसंदि अचणु। ऐं मोहब्बत इहा आहे त जेको माण्हू मदीने वारे साईं जो फरमान ॿुधे त उन ते अमल करे ॾिठो। फरमान ते अमल कीअं कबो? जो ईअं चूं चुरा न आहे करणी। फरमान ॿुधोसीं, नसीहत ॿुधीसीं, अवा हाणे ॿ टे ॾींहं तरसो पोइ अमल कंदासीं, सुभाणे खां नमाज़ पढ़णु शुरू कंदासीं, सुभाणे खां अमल कंदासीं, न। सहाबा किराम हुया जॾहिं शराब जे हुर्मत जी आयत नाज़िल थी त मदीने में घणो शराब पीतो वेंदो हुयो। हर साहिब जे घर में शराब जूं सुरायूं रखियूं हूंदियूं हुयूं, ड्रम रखिया हूंदा, नाद रखिया हूंदा हुया, उन में शराब पियो हूंदो। हेॾां दरवाज़े तां पढ़े ॾियण वारे ऐलान कयो, ए साहिबियो ॿुधो, अल्लाह जे नबी अमर फरमाए शराब पीअण हराम आहे, शराब पीअण हराम आहे। अमर आयो साहिब हिकिड़ी जॻह ते महफ़िल हले पई शराब जी, उन जंहिंजे हथ में शराब जो गिलास हुयो न उते पियो, जंहिंजे हथ में सुराई उन उते भञी। एॾो शराब टोड़ियनि जो मदीने जी गलियुनि मां शराब वही हलियो आहे, एतिरो शराब हुयो। पोइ जंहिंजे वात में हुयो उन ईअं कोन चयो त हिकिड़ो ढुका वात में इहो भरे वठां, हाणे त नसीब कोन थींदो, इहो हिकिड़ो ढुक त भरे वठां। जंहिंजे हथ में गिलास हुयो उन ईअं कोन चयो त हाणे हिकिड़ो गिलास आहे, अॼु त पी वठां, सुभाणे खां हूअं ई हराम थी वञो, वरी साईं मुंहिंजा हद जारी थींदी। या जंहिं चयो त पार्टी आहे, अॼु त महफ़िल पूरी करे वठूं, सुभाणे खां पोइ पीअण छॾे ॾींदासीं, न। नबी जो फरमान आयो त सभिनी उन ई वक़्तु अमल करणु शुरू कयो। हिकिड़े ॾियारे महबूब सुहिणा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोन जी मुंडी ठहिराया, सोन जी मुंडी ठहिराया। महबूब सुहिणा जो सोन जी मुंडी पाए आया त सहाबा किराम जेके बि हुया उन्हनि ॾिठो
तो उन्हनि शौक़ में नबी सोने खे ॾिसी सोने जी मुंडी ठाराया। महबूबन करीमन जो उन्हनि खे ॾिठो त दुनिया जी मोहब्बत पैदा थींदी। महबूबन करीमन कसम कयो ईअं सोन जी मुंडी खणी उछलाए फरमाईंदा अॼु खां पोइ सोन पाण मां पंहिंजे लाइ हराम जो करार ॾियां, सोन कोन पाईंदुसि। महबूबन करीमन जो मुंडी खणी उछलाई, सोन दौलत आहे वॾी, सभिनी साहबा किराम खणी उहा सोन जी मुंडी उछलाए छॾी। हिकिड़ो साहबी हुजे हुनजे हथ में सोन जी मुंडी हुई। साईं करीम साहब फरमायोसि त तुंहिंजे हथ में मां जहन्नम जी बाहि थो ॾिसां। सोन जी मुंडी मर्द जे हथ में हुजे, हुनजे हथ में ॼण की जहन्नम जी बाहि आहे। सो उहो साहबी वियो ऐं वञी उहा मुंडी खणी खूह में उछलाए आयो, मदीने जे खूह में उछलाए आयो। वापसि आयो त मुंडी कोन्हे। साईं फरमायो मुंडी किरे की या रसूलल्लाह तव्हां नापसंद कयो आहे, खणी खूह में उछलाए आयो। साईं फरमायो पंहिंजी ज़ाल खे ॾियां न उहा पाया। या रसूलल्लाह जेका तव्हांखे शइ नथी वणे उहा मां पंहिंजे घर में पसंदि कोन कंदुसि, उहा मूंखे वणे ई कोन थी। तव्हांखे ॻाल्हि नथी वणे। सुभान अल्लाह। इहो आहे मदीने वारे साईं जी मोहब्बत। असां उहे कम बि कयूं जेके नबी खे नथा वणनि, कूड़ बि ॻाल्हायूं, गिला बि कयूं, गीबत बि कयूं, बुरी ॻाल्हि बि कयूं, नाजाइज़ कम बि कयूं, ज़ुल्म बि कयूं, ज़्यादती बि कयूं ऐं होॾां वरी चऊं असांखे नबी सां मोहब्बत आहे, नबी सां चाहत आहे। पुट इहा कहिड़ी मोहब्बत आहे या कहिड़ी उल्फत आहे? जॾहिं महबूब जो तरीक़ो नथो वणे त पोइ तव्हांखे मोहब्बत जी दावा करण जी ज़रूरत कोन्हे का। मोहब्बत इहा आहे महबूबन करीमन जी मोहब्बत बि रखो ऐं महबूब जे तरीक़े ते अमल बि करे ॾेखारियो। सिंधी में चवंदा आहिनि यार वणंदो आहे त यार जो पार न वणंदो आहे, यार जो उहो दर्द वणंदो आहे, यार जो तरीक़ो वणंदो आहे। मजनू खे कंहिं ॾिठो त लैला जी गली जो कुतो हुजे हुनजा पेर पेर में, मजनू तूं माण्हू थी करे कुत्ते जा पेर थो चुमी, हया कर तूं इंसान आई। चीता खे ख़बर न आहे मामूली कुतो न आहे, मुंहिंजी लैला जी गली जो कुतो आहे, इन जे करे पेर थो चुमां। मजनू हिकिड़ी औरत जी मोहब्बत में गिरफ़्तार थियो त हुनखां माण्हू ऐं कुते जी तमीज़ विसरी वई। असां त अहकमुल हाकिमीन रब जे महबूब सां मोहब्बत, असां त मोहम्मद मुस्तफ़ा करीम जी मोहब्बत जी दावा था कयूं ऐं असांखे एतिरी लॼ नथी पए जो महबूब करीम जे तरीक़े खे छॾे उन रस्ते ते हलूं जेको महबूब जी बेफ़रमानी जो रस्तो आहे। मुंहिंजा दोस्तो फर्मा बरदार बणिजो, मुतीअ बणिजो। जॾहिं को हदीस ॿुधो, को कौल ॿुधो, को फरमान ॿुधो त फौरन उन ते अमल करे ॾेखारियो। अमल वारा थियो क़यामत जे ॾियारे महबूबनि खे उहो ज़ोर क़रीब हूंदो जेको मदीने वारे साईं जी घणियुनि सुन्नतुनि ते अमल करणु। अल्लाह ताला शाह असांखे हिदायत मुस्तफ़ा नसीब करे। अल्लाह असां सभिनी खे मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब। आमीन।